सिंध धरती मुनफ़रद रवायतुनि जी अमीन धरती रही आहे। उन्हनि रवायतुनि में हिकु रवायत सिंध जूं ओताकूं ऐं उन्हनि में थींदड़ कचहरियूं बि आहिनि। पर अॼु सिंध जे ॻोठनि जियां सिंध जूं ओताकूं वीरान ऐं बर्बाद थी उजड़ी रहियूं आहिनि। सभिनी नवनि आयल दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन खे दॿाइण न विसारींदा जीअं नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिले पहिरियां। सिंध जंहिंजी ओताकनि खे दर्सगाहुनि जी अहमियत हासिल हुई, उहे ओताकूं हिक ई वक़्तु ख़ुशी, ग़म ऐं सियासी तहरीकुनि जो उभार जी अलामत सम्झियूं वेंदियूं हुयूं। उते अॼु वीरानी छायल आहे। सिंध जंहिंजी सुञाणप महिमान नवाज़ी रही आहे, उते जा झूना अॼु ओताकुनि खे यादि करे लुड़क लाड़े विझनि था। ओताकूं न सिर्फ़ महिमान नवाज़ीअ जी अलामत हुयूं, पर उते ॾोर बेत गुज़ारतूं पिणु कचहरीअ खे चार चंड लॻाए छॾींदियूं हुयूं। नंढा तोड़े वॾा वॾे चाह सां कचहरियुनि में हिसो वठंदा हुया। जिथे वॾड़नि जी असर हेठि नए नस्ल जी तरबियत थींदी हुई, पर अॼु सिंध ओताक जहिड़ी दर्सगाहुनि खां महरूम थी वई आहे। ओताकूं कचहरियुनि सां गॾु राॼूनी मसइलनि जे हल लाइ हिकु मौज़ून जॻह हुई, जिथे पाड़े जा चङा रुठल धुरियुनि सां ॻाल्हाए उन्हनि खे खीर खंडु कंदा हुआ। पर उहे रवायतूं मरी रहियूं आहिनि, जंहिंजे करे नंढियूं ॻाल्हियूं वॾनि खूनी तकरारुनि ताईं पहुची वञनि थियूं। ओताकूं हिकु शादीअ जी रस्मनि लाइ इस्तेमालु थींदियूं हुयूं, त साॻी जाइ ते ग़म जे वक़्तु बि ओसे पासे जा चङा मठा अची उते गॾु थींदा हुआ। पर सिंध जे उन्हनि अज़ीम रवायतुनि खे को नांग सरापे वियो आहे। सॼे पाकिस्तान में सिंध सियासी हवाले सां मुतहरिक ख़ितो तसवुरु कयो वेंदो आहे, ऐं सिंध जी सियासी हलचल में ओताक जो बि तमामु वॾो किरदारु रहियो आहे। पीर साईं पागारे जी हुर तहरीक हुजे या हैदर बख़्श जतोई पारां हारियुनि जे हक़नि लाइ कयल जदोजहद, साईं GM सैयद, फाज़ल राहू, रसूल बख़्श पलीजे ताईं समूरनि अॻवाननि जूं तहरीकूं ओताकनि में मुनज़म थींदियूं हुयूं। ज़ियाई मार्शल लॉ दौरान सिंध जूं ओताकूं सियासी कारकुननि जा मोर्चा हुआ, जिथे वेही कारकुन पम्फलेट बैनर लिखंदा हुआ ऐं फ़ौजी आमुर ख़िलाफ़ मुज़ाहिमत खे मुनज़म करण लाइ ख़्यालनि जी ॾे वठि पिणु कंदा हुआ। पर उहे अॼु ओताकूं उजड़ी रहियूं आहिनि। नतीजे में सिंध जे अंदरि सियासी उथल पुथल वॾेरनि नंढेरनि समेत तख़्त लाहौर खे ललकारण वारा आवाज़ बि हीणा थी पिया आहिनि। ओताकनि जे उजड़ण जो सबबु न सिर्फ़ सिंध जे रवायतुनि ऐं सियासत खे कापारी धकु लॻो आहे, पर सिंधी समाज में पिणु ज़हर भरिजी रहियो आहे। भाउ भाउ जो वेरी आहे, रत हाण दांगीअ ते वरण छॾे ॾिनो आहे।
केरु मरे केरु जिए कंहिंखे कल्ह ई नाहे। ओताकनि में वीरानीअ सबबि हाणे पाड़े जी परूड़ बि मोकिलाए वई आहे। सिंध उहे रवायतूं हज़ारे सालनि जी जाखोड़ ऐं जदोजहद बाद हासिल कयूं हुयूं। इहो असांजे नस्ल जो अलमियो ई चई सघिजे थो जो असां इन्हनि रवायतुनि खे बरक़रार रखण में नाकाम विया आहियूं। जेकॾहिं हीअ तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा।